अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल ज़ेर ज़िंदगी ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 4 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। दोस्तों पहिरियों जेके मिस्टेकूं हुयूं उहे क़िस्त नंबर 1 जूं हुयूं ऐं अॼोकियूं जेके मिस्टेकूं मां ठाहे रहियो आहियां उहे मिस्टेकूं क़िस्त नंबर 2 ऐं क़िस्त नंबर 3 जूं हूंदियूं। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे अॻियां फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 5 क़िस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में ही हमरा हिन दिले खे भञनि था त तव्हां हिन जॻह खे गौर सां ॾिसो। दोस्तों जंहिं जॻह ते हिन दिले खे भञनि था तव्हां हिन जॻह खे गौर सां ॾिसो। ऐं दोस्तों वापसि जॾहिं ही हमरा उन साॻिए दिले वारी जॻह ते अचनि था हिननि खे ॾेखारणु, पर दोस्तों ॾिसो हीअ जॻह ई मटियल आहे। हीअ पहिरीं जॻह न आहे जिते हिन दिलो भॻो हुयो, हीअ अञा जॻह ई मटियल आहे। मां तो तव्हांखे ॿुधायां दोस्तों हिन ॿिन्ही जॻह में फ़र्क़ु कहिड़ो आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। ॾिसो हिते हिकु वणु आहे, ठीकु आहे, ऐं हिते ॾिसो ॿियो को बि वणु कोन्हे हिन जॻह ते। ऐं दोस्तों बाद में ही जंहिं जॻह ते पुॼनि था उते 2 वण आहिनि, हिकिड़ो हीअ आहे हिकिड़ो हीअ आहे। इहा मिस्टेक आहे। उन खां अलावा ॿी दोस्तों मिस्टेक तव्हांखे हिन सीन में मां ॿुधायां थो त तव्हां ॾिसजो हाणे ही दिलो भञंदो, ठीकु आहे, त दिलो हिन वण जे राइट साइड में थो भञे, हीउ ॾिसो। ऐं दोस्तों जंहिं वक़्तु हिन दिलो भॻो आहे त उन वक़्तु दिलो ज़रा ज़रा थी वियो आहे, यानी दिले जो को बि टुकड़ो हिते बचियो न आहे, हिन साइड में बि किरियो न आहे। ॾिसजो दिलो हिन वण जी राइट साइड में ज़रा ज़रा थी वेंदो, हीउ ॾिसो पूरो ज़रा ज़रा थी ख़तमु थी वियो। ऐं दोस्तों ॿी मिस्टेक हीअ आहे त जॾहिं ही ॿीहर हुन जॻह ते पहुचनि था त तव्हां ॾिसो ही दिले जो अधु पियल आहे हिन वण जी लेफ़्ट साइड में। पहिरियों हिननि दिलो जेको भॻो हुयो उहो वण जी राइट साइड में भॻल हुयो ऐं हीअ हाणे लेफ़्ट साइड में भॻल आहे। दोस्तों हू दिलो ज़रा ज़रा थी चुको हुयो, पर हिते दिले जा अधु पियल आहिनि, टुकड़ा पियल आहिनि, हीउ ॾिसो। दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झण में एतिरी देरि इन करे लॻी जो हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त कमेंट बॉक्स में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, पर जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में न आई हुजे त हिन क़िस्त नंबर 2 खे तव्हां रिपीट ॾिसो। मिस्टेक नंबर 6 क़िस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में हीअ औरत पंहिंजी मोबाइल में टिकटॉक जो वीडियो रिकॉर्ड करे रही आहे, पर जेकर दोस्तों हिन जी मोबाइल ते गौर कजे त हिन जी मोबाइल में को बि टिकटॉक जो वीडियो रिकॉर्ड न थी रहियो आहे। जीअं त दोस्तों जॾहिं टिकटॉक जो वीडियो रिकॉर्ड कबो आहे त स्क्रीन ते सेकेंड हलंदा आहिनि, यानी मोबाइल जी स्क्रीन ते सेकेंड हलणु शुरू करे छॾींदा आहिनि, पर जेकॾहिं हिन जी मोबाइल ते गौर कजे त अहिड़ो कुझु बि न आहे, यानी सेकेंड नज़र न अची रहिया आहिनि। इन करे हीअ टिकटॉक जो वीडियो रिकॉर्ड न करे रही आहे। बसि हिन सीन खे ठाहिण जे लाइ मोबाइल साम्हूं रखी आहे, पर हिननि खे इहा ख़बर कान हुई त हिननि जी इहा मिस्टेक पकड़िजी वेंदी। दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। मिस्टेक नंबर 7 क़िस्त नंबर 2। दोस्तों हिन सीन में हमरा ॾांटो ज़मीन ते उछले थो, तव्हां गौर सां ॾिसो। हिन सीन में हमरा ॾांटो ज़मीन ते उछले थो, पर दोस्तों जेकर हिन सीन खे गौर सां ॾिसजे त हिन शख़्स खां ॾांटो त फुरे छॾियो हुयो, यानी हिन खे ॾांटो ॾिनो ई कोन हुयो। त दोस्तों ॾिसो हिन खां ॾांटो ई फुरे छॾियो आहे, हिन जे हथ में आहे, हीउ शख़्स वापसि वञी रहियो आहे।
जॾहिं त हुननि हिन खे ॾांटो ॾिनो ई कोन हुयो त हीउ ॾांटो जेको हिन घर अची उछलियो आहे सो ॾांटो किथां आयो। दोस्तो इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। तव्हां हिन किस्त नंबर 2 में ॾिसिजो, हीअ मिस्टेक तव्हांखे साफ़ नज़र अची वेंदी। मिस्टेक नंबर 8, किस्त नंबर 3। दोस्तो हीअ हिकु फ़नी मिस्टेक आहे। तव्हां हिन सीन में ॿुधिजो त हीउ हमरा छा पियो चवे। हलार वेहो रईस गफ़ार ख़ान, मां हिते वेहण कोन आयो आहियां। मूंखां बीठे बीठे हाल अहवाल वठो त जीअं मां जल्दी वञी ॻोठ पहुचां। कालो जी सरकार। वञ हलार लाइ चांहि कराए अच। हाज़ुर सरकार। दोस्तो हिन सीन में हमरा चवे पियो त मां हिते वेहण कोन आयो आहियां, मूंखां बीठे बीठे हाल अहवाल वठो त मां घर वञा। पर दोस्तो जॾहिं हिन शख़्स चांहि जो ॿुधो त ही वेही रहियो, जॾहिं त इहो तकिड़ो हुयो। मिस्टेक नंबर 9, किस्त नंबर 3। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन कुआड़ीअ ते गौर कयो त हीउ हमरा दौदो लॻो थो अचे। ऐं जेकॾहिं तव्हां हिन जी कुआड़ीअ ते गौर कयो त हीअ कुआड़ी ॾिसण में ई का सालनि जी कटियल थी लॻे। दोस्तो हिन कुआड़ी ते ॾिसो केतिरो न कट आहे। हीअ कुआड़ी वहण जे बिल्कुलु क़ाबिल ई न आहे। हीअ ॾिसो दोस्तो, हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे, गौर करे ॾिसो। मिस्टेक नंबर 10, किस्त नंबर 3। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन भित ते लॻल घड़ियाल ते गौर कयो त हिन भित ते लॻल घड़ियाल में हींअर 11:35 थिया आहिनि। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो हिन घड़ियाल ते त हिन में हींअर 11:35 थिया आहिनि। यानी हिन सीन जी शुरूआति में 11:35 थिया आहिनि हिन सीन जी शुरूआति में। ऐं दोस्तो हीउ सॼो जेको सीन आहे, इहो सॼो सीन 1 मिंट 28 सेकंडनि जो आहे। पर दोस्तो 1 मिंट 28 सेकंड गुज़रण बावजूदि जेको हिन वक़्तु तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, इहो सीन जो आख़िरी क्लिप आहे। दोस्तो हिन सीन जे आख़िरी क्लिप में तव्हां ॾिसो पोइ बि 11:35 थिया आहिनि। दोस्तो 1 मिंट 28 सेकंड गुज़रण बावजूदि पोइ बि 11:35 थिया आहिनि। यानी हिन सीन जी शुरूआति में बि 11:35 थिया हुया हिन घड़ियाल में, ऐं हिन सीन जी आख़िर में बि 11:35 ई थिया आहिनि। दोस्तो इन जो मतिलबु त हीउ घड़ियाल न अॻिते थो हले न पोइते थो हले, इते ई बीठल आहे। 1 मिंट 28 सेकंड गुज़रण बावजूदि बि हिन घड़ियाल में 1 सेकंड बि न हलियो। दोस्तो इहा हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तो अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेदु थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तो इहो यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते हिल ताईं नवां पिया अचनि ऐं उन्हनि सब्सक्राइब न कयो मुंहिंजो चैनल, त बराए महिरबानी काइंडली मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो ताकी हिन क़िस्म जा वीडियो अॻियां फ्यूचर में बि तव्हां ताईं पहुचंदा रहनि। त दोस्तो हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।